अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे रस बालाजी खान मथां हमलो कंदो। छा शेर दिल रोशन खे आज़ाद करे वठंदो। छा रस बालाजी खान मंठार खे आज़ाद करे छॾींदो। छा मल्हार हाणे रस बालाजी खान खां सभु पलांद वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा दोस्तों। सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट करण पिया करायूं। हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़ दोस्तों। हाणे तव्हां ॾिसंदव त शेर दिल जेको आहे पंहिंजा सभु माण्हू गॾु करे ऐं उन्हनि खे पाण में मिलाए ऐं उन्हनि सां सलाह करे ऐं पोइ रस बालाजी खान जे मथां हमलो कंदो ऐं पोइ उन जा सभु माण्हू मारे रोशन ऐं शाहनवाज़ खे आज़ाद कराईंदो ऐं उनखे आज़ाद कराइण खां पोइ उहे पाण में सभु गॾु थी करे पोइ रस बालाजी खान मथां हमलो कंदा ऐं पोइ रस बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए ऐं पोइ पापनगर ड्रामे खे आख़िरी इंतकाम ताईं पहुचाईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे उहो घणो परेशान हूंदो। मुंशी जेको आहे उनखे बार बार चई छॾींदो त तुंहिंजो भलो इन में आहे त तूं जेको आहे मंठार खे आज़ाद कर। रस बालाजी खान चवंदो त न मुंशी मां उनखे कॾहिं बि आज़ाद नथो करे सघां, छो जो मुंहिंजे दिलि में जेका आहे उहा मूंखे ख़बर आहे। बसि हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मां उनजो कमु तमामु करे छॾींदुसि। मतिलबु त हाणे रस बालाजी खान मंठार खे उपट मारे छॾींदो, छो जो रस बालाजी खान हाणे सफ़ाई अकेलो थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे शेर दिल खे चई छॾींदो त अगरि जेकॾहिं असां रस बालाजी खान मथां हमलो कयूं त पोइ उनखे पंहिंजे अंजाम ताईं असांखे हर हाल में पहुचाइणो आहे। मतिलबु त उनजो कमु तमामु करिणो आहे ऐं उनखे अहिड़ी त सज़ा ॾियणी आहे जो हू यादि रखंदो जीअं हुन खून कया आहिनि ऐं उन खून जा सभु बदिला उन खां वठिणा आहिनि। शेर दिल चवंदो त हा मल्हार उनखे हाणे हिकु पल बि माफ़ नाहे करिणो, जो असां हिकु चकर जेको आहे रोशन ऐं शाहनवाज़ खे आज़ाद करायूं ऐं पोइ उहे पाण सां गॾु थींदा ऐं पोइ रस बालाजी खान खे टांडा ॾींदासीं ऐं पोइ रस बालाजी खान खे पंहिंजी अंजाम ताईं पहुचाए ऐं पंहिंजे मज़लूम ॻोठ वारनि जा पलंद कंदासीं। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जसी ती पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।